अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन रहमतिल लिल आलमीन खातमिन नबिय्यीन व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्दि खलीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ें अल्लाह करीम जल्ल जलालू के लायक है जंहिं अॼु असांखे हीअ इस्लामी महफ़िल नसीब फरमाई आहे। शाल अल्लाह करीम जल्ल जलालू क़बूलियत जो शर्फ नसीब फरमाए। बाबरकत महफ़िल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मुअज़्ज़ज़ीन, सादात सगोरा, नात खान, अवाम अहले सुन्नत, बिलखुसूस मीर महफिल, सदर मजलिस, दरबार आलिया, पाठ शरीफ जा सज्जादा नशीन, हज़रत क़िबला साईं मखदूम इज़हारुल हक़ सिद्दीकी नक्शबंदी सुहरवर्दी दामत बरकातुम आलिया पंहिंजे दुआउनि सां नवाज़ण जे लाइ तशरीफ़ फरमा थिया आहिनि। दुआ गो आहियूं असां हज़रत साईं ख़लीफ़ा अहमद नक्शबंदी मुजद्दिदी रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन जे भाइरनि ऐं बचड़नि जा जिन जी कोशिश ऐं मेहनत सां सदन उर्स मुबारक जे सिलसिले में ही इस्लामी महफ़िल जो एहतमाम कयो वियो आहे। अल्लाह करीम जल जलालू खे अॼोकी महफ़िल जे सजाइण ते
अजर अज़ीम अता फरमाए ऐं मरहूम साईं खलीफा साहिब अली रहमत जिन जे दरजात में तरक्की फरमाए ऐं उन्हीं जी कुल्ली मग़फ़िरत फरमाए ऐं उन जे क़ब्र के जन्नत जे बागन मझां हिक बाग बनाए। खलीफा साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन सां मुंहिंजी हिकड़ी दिली मोहब्बत रही आहे ऐं मां दिल सां हुनखे चाहींदो हुउसि ऐं अॼु बि हुन जे लाइ दिल चाहे रही आहे ऐं हू बि हिक मुर्शिद जे नाते सां सिलसिले सां बेपनाह मोहब्बत हिन फ़कीर गुनाहगार सां कंदा हुआ ऐं ही मोहब्बत कंहिं लालच में कान हुई ऐं ख़ालिस अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर हुई ऐं रही आहे अल्लाह कंदो थी आहे ईअं ई मोहब्बत रहंदी। मुंहिंजे भाइरनि सां मुंहिंजे बचड़नि सां बि ईअं ई असांजी मोहब्बत आहे ऐं इन्हनि जी बि असां सां अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर मोहब्बत आहे जंहिंजो अजर उहो अल्लाह ई ॾियण वारो आहे। सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम के अल्लाह करीम जल जलालहू हिकिड़े दफ़े फरमायो त मूसा तो मुंहिंजे लाइ छा कयो आहे। मखदूम अब्दुल वाहिद सिविस्तानी रहमतुल्लाहि तआला अलैहि पंहिंजे हिक रिसाले जे अंदर लिखियो, रिसाला खोर साईं मूं पढ़िया जल्दी मूंखे हवालो हींअर यादि नथो अचे पर ॻाल्हि यादि अची वई आहे। त मखदूम साहब जन फरमाइनि था त अल्लाह जल जलालहू पुछा कई हज़रत मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम खां त मुंहिंजे लाइ तो छा कयो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त या अल्लाह मूं तुंहिंजे लाइ निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, तुंहिंजे लाइ मूं ख़ैरातूं कयूं आहिनि, मां तुंहिंजे लाइ ज़िक्र कयो आहे। अल्लाह करीम जल जलालहू फरमाए थो सभु कुझु पंहिंजे लाइ कयो अथई, मुंहिंजे लाइ छा कयो अथई। अर्ज़ कई थी या अल्लाह तू ही ॿुधा त मां तुंहिंजे लाइ छा कयां। अल्लाह जल जलालहू फरमायो मुंहिंजनि बाननि सां मोहब्बत कर, इहो मुंहिंजे लाइ करे रहियो आहे। बस मुंहिंजे बाननि सां प्यार कर, मुंहिंजे बाननि सां जेका तुंहिंजी मोहब्बत आहे इहा मुंहिंजे लाइ आहे, इहो अल्लाह जे लाइ आहे। छो जो ज़ाहिरी तरह को भी दुनिया वग़ैरह जो फ़ाइदो नथो मिले पर अल्लाह करीम जल जलालहू जी रिज़ा जो फ़ाइदो ज़रूर हासिल थी रहियो आहे। खातिमुल मुहद्दिसीन अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि सूफिया इकराम जे एक खास मक़ूले ते सॼो रिसालो लिखियो आहे। संदन रसाइल जे अंदर उहो भी शामिल आहे। वो सूफिया इकराम जो हिकिड़ो खास मक़ूलो आहे त सूफी थियण जे लाइ यानी अल्लाह जल जलालहू जे कुर्ब के हासिल करण जे लाइ ब अज़ीम शर्त आहे। हिकिड़ो आहे अत्तअज़ीम लिअम्रिल्लाह ऐं ॿियो आहे अश्शफ़क़तु अला ख़ल्क़िल्लाह, यानी अल्लाह जल जलालहू जे फरमान जी ताज़ीम करण ऐं अल्लाह जल जलालहू जी मखलूक ते शफ़क़त करण, ये बा अज़ीम शर्त है। जेतरे कदर पो ये मजबूत होंदा एतरे कदर अल्लाह ताला उनके पंजो कुर्ब अता फरमाइंदो, एतरे कदर विलायत में वो कामिल होंदो। अल्लाह सुब्हानहू व तआला जी अमरन जी हुक्मन जी ताज़ीम ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जे मखलूक जे मथा शफ़क़त, ये सूफिया इकराम जो मक़ूलो सूफिया इकराम कुरान पाक हदीस पाक जो निचोड़ बयान कंदा है, राज कुरान जा बयान कंदा है, हदीस जा राज बयान कंदा है। वो राज बुधाइन था सूफिया इकराम त सूफी कंखे चयो वींदो आ जंहिंजे अंदर ब ख़ासियतूं हुजनि त वो सूफी आ। पहरे नंबर ते जेको शर्त आ सूफी हुजण में सो ही आ
त हुनखे अल्लाह जे अमरन हुक्मन जी ताज़ीम हुजे। अल्लाह से जेको हुक्म कयो उनकी इज्जत करे ऐं बजा आणे। इज्जत इने के न चइबो आहे त मुर्शिद पुंड खयो थो अचे त पीर मुरीद बाहू बजो बीठो आहे बाबा मुंहिंजो कंध थो भॼे पुंड थो वठिजे बाबा असां अदब में बीठा आहियूं असां तुंहिंजी ताज़ीम में बीठा आहियूं। ई ताज़ीम न है मुर्शिद जो अमृत मञणो आहे। ख़िदमत त परे रही ॻाल्हि पर अमृत मञणो आहे त पुंड वठ न त ही बेवकूफ़ी आहे। हथ बजो बीठो आहे मां मुर्शिद जे ताज़ीम में बीठो आहियां ऐं हुकुम नथो मञे चवे मां अल्लाह सां मोहब्बत थो कयां अल्लाह ताईं पुॼी वियो आहियां मां पहिरें नंबर जो सूफ़ी आहियां ऐं नमाज़ जो इनकार करे अल्लाह जे हुकुम जो इनकार करे अल्लाह जी इबादत जो इनकार करे यो सूफ़ी न आहे। यो पंहिंजे नफ्स जो सूफ़ी आहे पंहिंजे नफ्सानियत जो ताबेदार आहे पंहिंजे शैतान जो ताबेदार आहे रब रहमान जो ताबेदार ना है। सूफ़ी चइबो ई उन्हीं खे जो सूफ़िन साफ़ कयो धोई वर्ग वजूद जो तंहिं पोइ थियो चेरे पसण ई पिरीअ खे वजूद जो वर्ग धोइजे पंहिंजे अंदर जो वर्ग धोइजे पंहिंजे सीने खे पाक कजे। दावत करे रहियो आहे त बाबा मुंहिंजो सीनो पाक आहे मां सभिनि सां मोहब्बत कयां थो तूं मखलूक सां मोहब्बत जी दावा कर पर खुदा जी तो मुखालफत करे रहियो आहे। तोखे खलकियो जे तोखे पैदा कयो पंहिंजे रब जी मुखालफत करे रहियो आहे जे नबी जी शफाअत में उम्मीद आहे उन जे कानून शरीयत सां बगावत करे रहियो आहे ऐं सदाई सूफ़ी तो तू बागी आही तू मुनकिर आही तू अल्लाह जल जलालू जे हुक्मन के न मञण वारो आहे। सूफ़ी चइबो ई उन्हीं खे आहे अल्लाह जे हुक्म जी ताज़ीम करण बजा आणन बे नंबर ते अल्लाह जे मखलूक जे मथा शफ़क़त करण अल्लाह जे मखलूक सां प्यार साण पेश अचण। असना बुजुर्ग फरमाइंदा त बाबा जुर्म का निफरत जरूर कजे पर मुजरिम का निफरत कदा न कजे छो जो वो भी अल्लाह जो बानो आहे। असांजी ज़ाती दुश्मनी के साण में ना है काफिर छो न हुजे सूफी तो सूफी आहे कलमो तो पढ़े पर काफिर ही छो न हुजे असांजी के सां ज़ाती दुश्मनी ना है। जेकर असां कुछ चऊं था त अल्लाह जी इज्जत जे करे चऊं था जेकर नथा चऊं तभी उन्हीं जी इज्जत जे करे असां खामोश रहूं था जेकर चऊं था यानी असां शरीयत पाक जी ॻाल्हियूं था कयूं त शरीयत अल्लाह जो कानून आहे जेको रसूलुल्लाह जे वास्ते सां रब उन जो इजरा करायो आहे जारी कयो आहे। ये अल्लाह जो कानून जेकर शरीयत एड़ी खराब हुजे हा जी आजकल जो एकरो ढंगी सूफी चवे थो एडी ही शरीयत खराब हुजे हा त पो छा अल्लाह ताला पंहिंजे नबी के एड़ी खराब शय ॾिनी जना कायनात जे अंदर प्यारे का प्यारो नबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पो अल्लाह ताला जेका ना शय उनके ॾिनी हर शय भली ॾिनी आहे उनके उनके सूरत ॾिनई त बि बेमिसाल ॾिनई जे सीरत ॾिनई त बि बेमिसाल ॾिनई जे उनके किताब ॾिनई त बि बेमिसाल ॾिनई जे उनके शहर मदीनो ॾिनई त बेमिसाल ॾिनई जे उनके आल ॾिनई त बेमिसाल ॾिनई जे सहाबी ॾिनई त बि बेमिसाल ॾिनई बेमिसाल के हर तोहफो अल्लाह ताला बेमिसाल अता कयो आहे त अलगर्ज त अल्लाह जे हुक्म जी ताज़ीम करण ऐं रब करीम जल जलालू जे मखलूक जी जे मथा शफ़क़त करण हे अवलीन सूफिया इकराम जे मथा एकड़ो सूफी नाते हुजण सा फर्ज आयद थे थो जेको हर सूफी हर फकीर निभाए जेको भी अल्लाह जे राह जो राहिया जेको पंजे रब के रब तो चवे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंजो नबी खातिमुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मने थो ऐं चवे थो त मां अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ आहियां त पोइ उन जे मथां ये चीजूं लाज़िम आहिनि। असांजा जेका भी फुकरा खुलफा इकराम मुर्शिद करीम गुज़रिया उन्हनि जी इहा ई तालीम रही आहे ऐं इन जे मथां उन्हनि जो अमल रहियो आहे ऐं इन हवाले सां असां ॾिठो साईं खलीफा अहमद फकीर रहमतुल्लाहि ताला अलैह जिन खे जेको
बीमारी जे आलम में भी उन्हें का नमाज कज़ा कान थी आहे, मुराकबो कज़ा उन्हें का कोन थियो आ, तस्बीहात उन्हें का कज़ा कान थी, जेका तहज्जुद कदह कज़ा कान थी आ, सबके सां प्यार करण वारा, मोहब्बत करण वारा। मैं मालूम थियो जो जुबान में बात में जुबान ही काने का, खामोशी सा मुखे शौक थी तो खलीफो साहब ॻाल्हाए त मां जो ॻाल्हाइण ॿुधा, मां उन सां कचहरी कया, मां हासे करूं सां कचहरी करण जे लाइ सुवाल टिखा टिखा कया, पर जवाब नरड़ो ॾेई करे चुप करे वींदो हुओ, रेख कोन कंदो। यानी इहा मुंहिंजी मोहब्बत शफ़क़त जो हिकड़ो अंदाज़ हो। अल्लाह सुब्हानहु व तआला इन्ही जो अजर अता करण वारो आहे। अल्लाह जे बानन सा अल्लाह जे खातिर मोहब्बत कयूं तो उन जो अजर असा के अल्लाह करीम जल जलालु ॾियण वारो आहे। ऐं हिन इंसान जो शान छाए मां मुख्तसरन अर्ज करे रहियो आहियां। जेका मूं आयत करीमा पढ़ी आ मां वरी भी हर उनकी तिलावत कयां। अमा सभई साथी मूंसां गॾिजी बे आवाज़ बुलंद हे प्यारो दुरूद शरीफ पढ़दा हलो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। कंजी जुबान खामोश न रहे, बैठल बीठल स्टेज वारा सामू वारा पंहिंजे सुने नबी ते सलात पढ़ी रहिया आहियूं सल्लल्लाहु अलैका या अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। ओ मुझा सुना हबीबा ओहो वक्त भी तमा याद फरमायो जद तमा जे पालनहार मलाइकन के पे चयो तमा जमीन जे अंदर पंहिंजो नाइब करण चाहियां थो। अल्लाह करीम जल्ल जलालो कायनात के वजूद बख्शो। इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। बेशक अल्लाह करीम जल्ल जलालू जो मामलो तहिया जनाब के शे जो ठाहण जो इरादो कंदो आ वो अल्लाह फरमाइंदो आ थी तो आ शे थी पवंदिया। ही जमीन आसमान सिज चंद्र मलाइका ही जानवर पखी पुखण जबल दरिया वगैरह ही सजी कायनात अल्लाह तबारक व तआला इशारन साण पैदा फरमाया। एडी वडी कायनात ठाहण जे लाए अल्लाह करीम जल्ल जलालू की मुशीर जो मोहताज ना आए, के मददगार जो मोहताज ना आए, के साथी जो मोहताज ना आए। वो अकेलो रब आए रुगो इरादो करे कि जे ठाहण जो तो ओ आशे उते जो ते ठही तैयार थी वेंदी आहे। अल्लाह करीम जल्ल जलालू जदा इंसान के ठाहण जो इरादो फरमायो इया कौन फरमायो तो आदम ठही पाऊ इंसान पैदा थी पाऊ न बल्कि अल्लाह जल जलालो आदम अलैहिस्सलाम जे पैदा करण का पहरिया नूरी मलाइकन जी मीटिंग कराई आई। उन्हें मलाइकन के इरशाद फरमायो ओ मलाइको मां जमीन जे अंदर पंहिंजो नाइब करण चाहियां थो। तव्हां जो छा ख्याल आहे इन में? अल्लाह सही मलाइकन का राय पुछिया मशवरो कोन वरतो आ। मशवरे वठण की जरूरत ही अल्लाह सही के कान्हे का। वो समदा बेनियाज वो हर शे के जान वारो हो अज़ल खां अबद ताईं हर चीज के हर चीज की हकीकत माहियत हर चीज जर्रे जर्रे के जानन वारो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला मलाइकन का राय पुछी आहे ऐं ही बि अल्लाह जी हिकड़ी हिकमत आहे। पुछण जी वडी हिकमत आहे। इन में भी इंसान जो शान जाहिर करनो आहे। त इंसान जो शान छाए? अल्लाह जल्ल जलालु मलाइकन के इरशाद फरमायो
इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, मां ज़मीन जे अंदर पंहिंजो खलीफो पंहिंजो नाइब ठाहिण चाहियां थो। मलाइकन खां जॾहिं राय पुछा कई वई, मलाइकन जवाब ॾिनो, क़ालू अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। या अल्लाह तो अहिड़ो थो ज़मीन में पैदा करें जेके ज़मीन में फितनो कंदा, फसाद फैलाईंदा, खून रेज़ियूं कंदा, हिक ॿिए खे मारींदा, विढ़ंदा, जरे जरे जी ॻाल्हि ते अटकिया पिया हूंदा। झगड़ालू इंसान खे पैदा करे रहिया आहियूं, वेढ़े इंसान खे पैदा करे रहियो आहीं, खूनी माण्हू खे तूं पैदा करे रहियो आहीं। ज़मीन तुंहिंजी पाक आहे, ए अल्लाह तुंहिंजी पाक ज़मीन के नाहक खून साण वञी रंगींदा। हिन तुंहिंजी पाक ज़मीन जे फितना कंदा, फसाद कंदा, माण्हू वेढ़ाईंदा। या अल्लाह तूं अहिड़ो छा लाइ थो पैदा करें? ए मुंहिंजा रब करीम, व नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक, असां तुंहिंजी तस्बीह तहलील तकबीर पाकाई बयान करण जे लाइ काफ़ी आयो। मुंहिंजा दोस्त ज़ाहिर में चयो पे त मौला तो इंसान खे तो पैदा करें जो फितना कंदा, फसाद कंदा, खून रेज़ियूं कंदा, ऐं असां तुंहिंजी तस्बीह बि था पढ़ूं, पाकाई था बयान कयूं, तुंहिंजो शान था बयान कयूं, तुंहिंजी वॾाई था बयान कयूं, तुंहिंजी इबादत करे रहिया आहियूं। मौला असां ई काफ़ी आहियूं। ज़ाहिरी तरह इहो पिया चवनि, अंदरनी तरह छा हुओ? जॾहिं त अल्लाह तबारक व तआला ॿुधो, अल्लाह ताला फरमायो त मां खलीफ़ो थो कयां, मां खिलाफत वारो ताज आदम खे थो ॾियां, पंहिंजो नाइब मां आदम इंसान खे बनाए रहियो आहियां, पंहिंजो नाइब थो बनायां। अबा नाइब थियण सवली ॻाल्हि त कान्हे कान। मुंहिंजो हिते हिकिड़ो प्रोग्राम रखियल आहे त बाबा अचे वाइज़ कंदो, मां ना अचां पंहिंजो नाइब मोकिलियां, मुंहिंजी जाइ ते वञ वाइज़ कर, पर मां बि त अहिड़ो नाइब मोकिलींदुसि न जेको घटि मां घटि क़ुर त सही पढ़ी सघे न, हदीस त ॿुधाए सघे, को भिटई सरकार सही जो बेत ॿुधाए सम्झी त सघे, को अवाब खे मखलूक जे जेके माण्हू अचनि उनजे ज़हन खे बि सम्झे। मां जाहिल खे त कोन मोकिलींदुसि जेको मुंहिंजी कुर्सी ते वेही करे अहिड़ो बयान करे वञे जो मां वरी उनजा मेड़ींदो वतां साफ़ कंदो वतां। मां अहिड़ो ई मोकिलींदुसि न जेते मूंखे भरवसो हुजे। हालांकि नूरी मलाइक जेके अल्लाह ताला उनखे नूर मां पैदा कयो, ऐं जेके मासूम आहिनि, जेके गुनाहनि जो इरादो ई नथा करे सघनि, गुनाह करण त वॾी ॻाल्हि, इरादो त वॾी ॻाल्हि, पर इरादो ई नथा करे सघनि, अहिड़ा मासूम, उहे मासूम मलाइक अल्लाह करीम जल जलालू जॾहिं पंहिंजी नियाबत थो ॾिए, खिलाफत थो ॾिए, न जिब्रील के, न मीकाईल के, न इसराफील के, न इज़राइल के, न तंताईल के, न किरामन कातिबीन के, न की मुनकिर नकीर के, न हारूत के, न मारूत के, न इतराईल के, न सफराईल के, कंहिंखे खिलाफत नथी मिले। अल्लाह से खिलाफत ॾिए थो त हज़रत इंसान खे ॾेई रहियो आहे। मलाइकन ॿुधो, अंदर रखियो इहा ॻाल्हि, यार ही वॾी चीज़ आहे खिलाफत। मलाइकन हसद कोन कयो, हसद ॾोह, मलाइक ॾोह जो इरादो न कनि, रीस कयूं, रीस ख्वाहिश कयूं, काश जो असांखे इहा खिलाफत मिली वञे, इहो ग्रेड असांखे नियाबत जो मिली वञे, खुदा जा नाइब असां थियूं। तंहिंजे करे अल्लाह साईं खे अर्ज़ कयूं, मौला तूं अहिड़ो थो पैदा करे जेका खून रेज़ियूं कंदा, फितना कंदा, फसाद कंदा, मुल्क फिटाईंदा, माण्हू विढ़ाईंदा। अल्लाह मां मुख़्तसरन हिते अर्ज़ कयां, फ़कीर साईं इशारो करे छॾियो, मुख़्तसरन अर्ज़ कयां। आदम अञा ठहियो ई नाहे, अञा हुनजो औलाद थियो ई नाहे। आदम अलैहिस्सलाम पैदा ई कोन थियो, वजूद ई कोन ठहियो, पर मलाइकन खे ख़बर आहे त हिनजो औलाद जेको थींदो सो झगड़ालू ऐं वेढ़ालू थींदा।
उनजे सबूत लाए पाठ शरीफ जो सजो हाल तवांजे आडो अल्लाह करे त इन कुब्बतुल इस्लाम पाठ में अल्लाह से अमन अमान के कायम फरमाए, शैतान के भजाए के रब पंजा नाइब मोकले त जेके अमन अमान हिते कायम फरमाए। अया आदम ठयो ही ना है, उनजो ढांचो कोन ठयो, अया हुंजी गाल थी हले त उनी वक्त में मलाइक था चवन त मौला तो एड़ो तो पैदा करी खुर्रे जी मतलब मलाइकन के इहो त इल्म हुओ न अगते छा थियण वारो मुस्तकबिल जो इल्म इहो त मलाइकन के हुओ अगते छा थी रो सच मलाइकन चयो। अल्लाह से उन गाल ते इतराज भी कोन कयो, मना भी कान के त न तवा गलत था गला इया पर कोन चयो। एतरी त मलाइकन के खबर हुई त अगते छा थियणो आ इने के गैब चयो वींदो आ। सुभाणे छा थींदो, काथे मरदुस, छा कमाईंदुस, सुभाणे छा थियण वारो आ, हितां उथंदुस पो अॻिते छा थींदो, इरादा त खोड़ अथम पर वधीक कुदरत अल्लाह जी आहे, तकदीर अल्लाह जी आहे। छा थियणो आ अॻिते के इंसान के खबर ना है। मलाइक अगी गाल बुधाई था वो पीढ़न का पोज के गालियों दुजन मलाइक अज बुधाई था अल्लाह के दहिया थी दो ये मलाइक जो इल्म ऐ सोने नबी करम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे इल्म जे बारे में टोटल मुसलमानन जो अकीदो हत्ता के जेके न मञण वारा हैं उनन जो भी अकीदो ई पंहिंजे किताबन जे अंदर लिखत मौजूद आ त सोने नबी वट जेको इल्म आ सो अल्लाह ताला पूरी मखलूक खां वधीक नबी के इल्म अता फरमायो आहे। पूरी मखलूक खां वधीक, पूरी मखलूक। ये जो बंदन भी लिखियो अहल हदीसन भी लिखियो, सबूत मौजूद है न सामने त पूरी मखलूक खां वधीक सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म आहे। ही इजमाली तौर ते सोने नबी जो इल्म मञन था, तफसीली तौर ते न मञीदा जो जो तफसील में था वञत पो देवबंदियत ऐं वहाबियत हथ खणो पवंदो, पो सुन्नियत ऐं बिरेलियत जे अंदर पैर पाइणो पवंदो। ही सुन्नी ही आहे जेको इजमाल के भी मञीदो आहे त तफसील के भी मञीदो ऐं बयान भी कंदो आहे। नारे तकबीर, हथ मथे खड़ी नारे रिसालत, नारे तहकीक, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। जना सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म पूरी कायनात का वधीका, हर मखलूक का वधीका, त मखलूक जे अंदर मलाइक भी ती आहिन, पो इहो भी त मञणो पवंदो त मलाइकन का वधीक इल्म सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आहे। जे मलाइकन के पीढ़न जी खबर पवे थी, मुस्तकबिल जी खबर पवे थी, त पो मञणो पवंदो त सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी मुस्तकबिल जो अल्लाह ताला इल्म अता फरमाए छॾियो आहे। मुख्तसरन यहाँ अर्ज कयन मसाले के वधिक समझाण के अबा लोहे महफूज जंहिंजे अंदर अल्लाह ताला हर शइ लिखी छॾी आहे। वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। हर सुकी आली शइ जो जिक्र उन कुरान किताब जे अंदर मुबीन किताब यानी लोहे महफूज जे अंदर मौजूद आहे। हर चीज की तकदीर लिखल है, हर शे उनके अंदर वाज़े लिखियो पयो आ। लोहे महफूज के अंदर जका शे थी वई जका थींदी सब कुछ लिखल है। ई त साजो ईमान लो महफूज के न मञो त सा ईमान वारा ही न थी। ई जरूरियात ईमान के अंदर दाखिला लोहे महफूज के मञण, हर चीज हुनजे अंदर लिखी पई आ। मा कान वमा यकून जो इल्म लोहे महफूज जे अंदर भला को अक्लमंद ते बुधाए सके तो छा लोह महफूज खुदा है? भलायो वो तो मखलूक आ ना, खुदा जी ठायल शे आहे ना।
अल्लाह जी ठायल शे आ। मखलूक जे अंदर लोहे महफूज मखलूक इन मखलूक में लोहे महफूज में मा कान व मा यकून जो इल्म मौजूद आहे। ऐ जदा त सुने नबी जे लही टोटल मुसलमान जो कीदो आ त सदन इल्म हर मखलूक का वडो आ त साबित थियो जको सुने नबी वट इल्म आसो लोहे महफूज का भी घणो आहे। तो चवे दीवार जे पोया खबर कांदी साईं के तो वो इल्म आ जको लोहे महफूज मई कोने को व मिन उलूमिका इल्मल लौह वल कलम। अल्लामा बुसरी रहमतुल्लाहि तआला अलैहि अगबई फरमाए छडियो आहे जे यो कसीदो ठायो मदीने वारे घोट ने खुशी में चादर अता फरमाई जको 8वीं सदी जो बुजुर्ग आहे। चादर अता फरमाई ख्वाब जे आलम में सुजाग जो तो चादर पंजे हथ में हुई। सुभान अल्लाह। मिस्र शरीफ यासी पसंदन मजार ते व्या हसी सा अल्लामा शरफुद्दीन बुसरी रहमतुल्लाह तआला इस्कंदरिया में मजार बहरे अहमर के किनारे ते सदन मजार आहे। बहरे अहमर के किनारे ते मुंह ते जको डिठो मा खोड़ देर उते रहियुस मुंह जको उते डिठो तो मो अंदाजो लगायो तो जिए काबे जो तवाफ बंद नथो थिए मदीने वारे घोट जी दरबार ते सलात और सलाम बंद नथो थिए त इए अल्लामा शरफुद्दीन बुसेरी जी मजार ते कसीदे बुरदे जो विरद बंद ही कोन थो थिए। एतरो कसीदो ते पढ़जे एतरो कसीदो शरीफ पढ़न था उन कसीदे जो ही बंदा है जे पान सुने महबूबन के जाहिरी तरह भी करे पढ़ी बुधायो ख्वाब जे आलम में पढ़ी बुधायो आहे। व मिन उलूमिका इल्मल लौह वल कलम। ओ मुजा सुहणा तवा जो इल्म छा है तवा जे इल्म जो हद किनारो ही कोने को पर एतरो मा जरूर चवा व मिन उलूमिका मा दिसी रहियो आते असा जे महफिल में उलमा भी आहन के तलबा भी आहन मुजी के सुठे नमूने से समझदा व मिन उलूमिक उलूम इल्म जी जमा तवा जा त खोड़ इल्म आहिन उन कई इल्मन मझा मिन उलूमिक मिन तबयीजिया तबयीज माना थोड़ो बाज कुछ हिस्सो तवा जे वडन इल्मन मझा एक जरड़ो इल्म जो कहड़ो लोहे महफूज कलम जो इल्म सोना छा त तवा जो इल्म आहे छा तवा के रब इल्म अता फरमायो एड़ो कसीदो पढ़दा 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 जरा हिन मकाम ते पहुंचा फमबलिगुल इल्म फीहि अन्नहु बशर जरा इन मकाम ते अल्लामा शरफुद्दीन से पहुंचा माना माना चाही सदी तारीफ साईं जी कंदा या एडी तारीफ कयूं जेका बेमिसाल पढ़ो कसीदा बुरदा शरीफ त खबर पवे असने पाठ जा बुजुर्ग कसीदा बुरदा जा आलिम आमिल हुआ आमिल हा बाकायदा असांजे मुर्शिदन करीमन के मां पंहिंजो सिलसिलो ॿुधायो कसीदा बुरदा शरीफ जी इजाज़त मूंखे मुंहिंजे बाबा सिंह अले रहमत भी ॾिनी ऐं हज़रत साहिब सगुरन जे साहिबजादन हज़रत गालिब सिंह रहमतुल्लाह तआला अलैहि जन्नती गालिब सिंह फरमाया तो मुखे इन कसीदा बुरदा शरीफ जे पढ़न जी इजाजत पंहिंजे बाबा मुर्शिद हजरत मलकानी घोट अता फरमाई। हजरत मलकानी घोट अलैहि रहमत जन फरमाया तो मुखे इन कसीदा बुरदा शरीफ जे पढ़न जी इजाजत हजरत मखदूम हाजी हसनुल्लाह रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाई। हाजी हसनुल्लाह से फरमाइंदा मुखे इन कसीदा बुरदा शरीफ जी पढ़न जी इजाजत मखदूम शफी मोहम्मद रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाई हुई जे पाण कसीदा बुरदा शरीफ जो तर्जुमो में कयो जो छपियल भी आहे। फरमाइन बात मुखे हाजी हसनुल्लाह साहब जन इन कसीदा बुरदा शरीफ जी इजाजत दिनी उन फरमायो तो मुखे इन कसीदा बुरदा शरीफ पढ़न जी इजाजत हजरत मखदूम मोहम्मद यूसुफ ख्यारी शरीफ वारन दिनी। उन्होंने फरमायो तो मुखे इन कसीदा बुरदा शरीफ पढ़न जी इजाजत हजरत मखदूम अब्दुल करीम मटियारन वारे दिनी। उन चो तो मुखे इजाजत पांजे बाबाई मुर्शिद उस्ताद हजरत मखदूम मोहम्मद उस्मान मटियारे वारे दिनी। उन चो तो मुखे पांजे उस्ताद हजरत मखदूम नूर मोहम्मद नसरपुरी दिनी। उन चो तो मुखे इन कसीदा बुरदा जे पढ़न जी इजाजत मखदूमुल मखादीम सनदुल अकादीम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह तआला इजाजतन सा कसीदा पढ़दा हा बुजुर्ग। इन कसीदा शरीफ पढ़न जो एडो बड़ो शर्फ जो अल्लामा शरफुद्दीन बुसरी रहमतुल्लाह तआला अलैहि
जरा कसीदा शरीफ पढ़न पिया वडी महबूबन करीम जी तारीफ कई जबरदस्त तारीफ कई तारीफ करे करे पो हिन मकाम ते पहुता हाने चवण लगा साईं जे सम मुंज महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में अर्ज करन लगा फमबलिगुल इल्म फीहि अन्नहु बशर कायनात जो इल्म त इन जाई ते अची दंग थी वयो त दिसण में त इंसान ही बशर अची रहा आयो सूरत त माण्हू वारी आ दिसण में त बशर अची रहा आयो पर जेके तव्हां जा कम ई औसाफ आहिन सो बशरियत का घणा मथे आहे ओडहा असां इरफान ही नथो वने बस असां जो इल्म कायनात जो इल्म इन जाई ते दंग थी वयो दिसण में त इंसान था अचो बस इए चई करे अल्लामा शरफुद्दीन पर रुवण में मसरूफ थी वया एतरो रोइन पिया जो ते पढ़ी न पिया सगन ओ हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते इकरा पढ़ वरी पान पढ़े फमबलिगुल इल्म फीहि अन्नहु बशर ये चे वरी रोवन में शुरू वरी मदीने जा घोट फरमाते पढ़ वरी पान पढ़े फमबलिगुल इल्म फीहि अन्नहु बशर ये चे वरी रोवन में मसरूफ वो बार-बार साईं चवन पढ़ी न सके वो मदीने वाले घोट पान इरशाद फरमायो व अन्नहु खैरु खल्क़ कुल्लिहिमी दिसण में माण्हू तो अचे पर पूरी मखलूक का बरतर ही बाला ही आला सुभान अल्लाह नारे तकबीर दुनिया मत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आलिया विहल शरीफ दरबार आलिया पान शरीफ ये मिसरा मदीने वाले घोट जी दिन लाहे वमा अल्लमनाहु शिअर वमा यंबगी लह रब करीम त फरमायो असा उनके शेर कोई सेखारी काने का नकी हुंजे लायका छो जो हो नबी या हु शायर कोने को शान वडो हु नबिया हु मुजो रसूला हु मुजो हबीबा हु रहमतुल्लाह अलैहि शेर कोई कण लायो आ शेर कोई को वडो दर्जो ना है छो जो अरबन जे अंदर शेर कोई इतनी बड़ी गाल होंदी जलाल बाबा जो शायर आ सो बड़ी चीज आहे उनके भणो समझंदा हुआ अल्लाह ताला फरमात मुझे नबी जे हो लायक ही कोने जो शेर कोई करे असा उनके शेर कोई सिखारी काने का जो यो मतलब ना है तो नबी सा के शेर दाई न थो अचे कसीदा बुरदा के पढ़ो तो सोने नबी जो शेर अंदर मौजूद आहे अल्लाहु अकबर कबीरा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म आला बुलंद बाला अल्लाह सुब्हानहु व तआला मलाइकन के फरमाए त मां पांजो नाइब तो जमीन में मोकलिया उन्होंने जाहिर छा चयो त फितना ही फसाद कंदा आई असा तुजी तस्बीह तहलील तमजीद तकबीर इबादत में काफी आयू अंदर चाहो रीस थी पई त काश जो ये खिलाफत असा के मिली वने अल्लाह करीम जल्ले जलालो इरशाद फरमायो क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून अल्लाह करीम जल्ले जलालो इरशाद फरमायो बेशक मां जेको जाना थो उनी जी तवा के खबर ही ना है जेको मु वटे इल्म सो तवा वटे इल्म ही ना है यानी तवा जी नजर हिन जे खूनन ते पई आए हिनन जे फितनन ते पई आए हिनन जे फसादन जे मथा पई आए हिनन जे माण्हू बेढ़ाइण में तवा जी खून नजर पई आ तवा इयो न ॾिठो आ त इन्हनि इंसानन जे अंदर हिकड़ा एड़ा भी दा जेके पूरी पूरी रात निंड्रू छड़े करे मो अल्लाह जी इबादत में मसरूफ लगा पया होदा बेटे सरकार सही पे फरमाए त पखी सब मचल पर हंज हमेशा डुबरा मारी संदे मां मेरे यारो सदा सुन रहल अल्लाह इन पखियल कद सुमी सुख न माणियो
रात जो निंड्रत न पर ॾींहं जो भी निंड्र कोन कल मुंहिंजा दोस्तो एतिरो अल्लाह खे याद कल जो पंहिंजी जान खां पंहिंजे सुखन खां वधीक पंहिंजे मालिक साण दिल लगायल पंहिंजे रब करीम जल जलालू साण एतरी दिल लगाइन जो दुनिया जा खाधा खुराक छॾे ॾिनो ॿ ॾींहं रोज़ो न बल्कि 40 ॾींहं रोज़ा रखल 100 ॾींहं हिकिड़े रोज़े जे अंदर गुज़ारे छॾनि पिया हज़रत गौसुल आज़म पीरन जा पीर सोना दस्तगीर 23 साल लागी तो हिकिड़े रोज़े में गुज़ारियो वरी 12 साल ॿिया हिकिड़े रोज़े जे अंदर गुज़ारियो थल पूरो ॾींहुं अल्लाह जी मखलूक जी हिदायत में मसरूफ़ थियल वरी सॼी रात भी रब करीम जल जलालू जी इबादत में मसरूफ़ लगा पया हुजन मुंहिंजा दोस्तो अल्लामा शेख शिबली रहमतुल्लाहि ताला अलैहि जॾहिं अल्लाह जो खेन इश्क लगी वयो अल्लाह जे तरफ मुतवज्जो थी वयो अल्लाह जी मोहब्बत लगी वया पो एतरे कदर इश्क लगी वयो जो रात ॾींहं रब जे ज़िक्र में मसरूफ़ लगा पया हिकड़ी घड़ी भी अल्लाह के न पिया विसारन पर इंसानी फितरत जे नाते साण निंड पी अचे अखियूं पियूं ढरजन ऐं ओ जागो एतिरो वॾो हुओ मथा निंड पी अचे ढकर पिया अचन लेकिन पाण खे पिकावड़ पी अचे या थोरी देर भी मां निंड न कयां मथा पंहिंजे रब खां गाफ़िल न थी वञा हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि इरशाद फरमायो आहे साईं फरमान पिया त आशिकन अल्लाह जी यारो सदा वाई बात फज़कुरूनी अज़कुरकुम तन अंदर में तात तनी खां का साथ सजन बेल न विसरे अल्लामा शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाहि ताला अलैहि सन हालात में पियो अचे एतरे कदर ओ जागा पिया कल निंड अचे पी त पो छा कयूं लूण पीही करे डबी में विझी पाण सां कढ रखी छजऊं जेडी मल निंड जो ढकर अचे त चपटी भरे पंहिंजे अखियुनि जे अंदर लूण विझंदा हुआ अखियूं कुराइन पाणी अचे निंड फिटी वञे वरी जेकर ढकर अचे त वरी ॿियो दफ़ो लूण विझल सदन सवान निगारा लिखियो त पाण पंहिंजी जिंदगी में या चपटी चपटी जका लूण जी अख में विधी हुआ सा केतिरो लूण हुओ उन सवानी निगारा लिखियो पंहिंजी जिंदगी में 7.5 मण लूण जा पंहिंजे अखियुनि में विधा असां हिकड़ी घड़ी भी पंहिंजे रब लाइ नथा जा हिकड़ो वक्त भी पंहिंजे अल्लाह के नथा ॾियूं मोबाइल के पूरी रात ॾींदासीं दोस्तन जी कचारी के पूरी रात पूरो ॾींहुं ॾींदासीं पर असां पंहिंजे अल्लाह के टाइम नथा ॾियूं पंहिंजे रब के असां याद कयूं रुको 5 वक्त असां नमाज पढ़ूं असां का उहा ई कान थी पुॼे अल्लाह जल्ल जलालु पे फरमाए यानी रब करीम जल्ल जलालु पे फरमाए इन्नी अअलमु मा ला तअलमून जेको मां थो जाना सो तव्हां नथा जानो मुंहिंजा दोस्तो ख़बर कान पी पवे पर हाओ मलाइकन के तना पी खबर पवे जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह जे अंदर उछलायो पियो वञे मखलूक त रोए पई पर मलाइका नूरी भी रोइन पिया रब जी दरबार में प्यार ज़कन त मौला तुझे सच्चे नाले वठण वारो इब्राहिम ही हिकड़ो त आहे जंहिंखे तू बाह जे अंदर मोकिले रहियो आ ओ मुंहिंजा रब हिन खे त बचा जो तुंहिंजो नालो त धरती ते रोशन करे रब करीम फरमायो जेकॾहिं तव्हां मदद करण चाहियो त वञी मदद कयोस मलाइक लहंदा पिया अचनि टोड़ंदा पिया अचनि पानी जो मलाइक पियो अचे मींहं जो मलाइक पियो अचे बाह जो मलाइक पियो अचे हवा जो मलाइक पियो अचे
मौत जो मलाइक पियो अचे, जबलन जो मलाइक पियो अचे, आसमान के संभालण वारो मलाइक पियो अचे, धरती के संभालण वारो मलाइक पियो अचे, सिज के हलाइण वारा मलाइक पिया अचन, चंद्र के हलाइण वारा मलाइक पिया अचन। जल्दी जल्दी पहुंची वया सही असां हाज़िर आयो, खिदमत जो मौक़ो असां के अता फरमायो, तव्हां जी जान बचाए वठंदासे या तकी छड़ी धरती जी मथे खणी ऊंधी करे छड़ीदासे। बाह जो मलाइक चवे त मां हिन वक्त में ठारियां थो, मथा वरी मींहं जो मलाइक चवे त मथा तो पानी वसाया, तुझे आर्डर जी देर आ। जबलन जो मलाइक चवे तो हुक्म मिले त मां बिन जबलन के हुक्म कया त पान में चिपेड़े छॾे इन्हनि खे। लेकिन सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम मुर्की रहिया, चवन पिया त तव्हां हाणे आया आहियो, पर मुंहिंजो रब हमेशा मूं साण गॾु आहे, मूंखां मुंहिंजो रब परे न आहे, उन्हीं के सॼे मुंहिंजे हाल जी ख़बर आहे, जेको अला कुल शैइन क़दीर आहे, जे बचाईंदो त बि उहो आहे, जे साड़ींदो त बि उहो ई आहे। लतीफ़ सरकार से रब जी दरबार में अर्ज़ कयो त मौला तू हबीब तू तबीब तू ड्रठन ड्रभ तू दी तू लाही तू है महादी रब अहम इयो अजब जियां वारियो वेज विहारिये। ओ मुझा मौला तू हबीब तू तबीब तू दर्द जो दारू दवाऊं आहन दिल के तू जो तवारो करया पई कारो जिया बुकी बिया न थिए। मलाइक पे अर्ज कन त मौला ई त तू जो बानो असानी मदद ही कोन तो वठे, असा दे निहार ही कोन तो एड़े हाल में जी पूरी तवज्जो तुझे तरफ आए। अल्लाह ताला बि फरमाए त मलाइको हाणे खबर कयो जो तमा पे चो त खिलाफत जा असा लायक आयो, तमा खिलाफत जा लायक त पान के समझो पया, पर एड़ो इश्क भी पैदा करे देखारियो त खबर पवे। अज मलाइकन के जी खबर पवे त रब इंसान के छो पैदा फरमायो। करबला मोहल्ला जो मैदान आहे, मौला हुसैन अली मकाम शहीद करबला पंजे घरन जी कुर्बानी देई, पंजे तर जी कुर्बानी देई, पंजे वतन जी कुर्बानी देई, पाणीअ जी कुर्बानी ॾिनऊं, खाधे जी कुर्बानी ॾिनऊं, उन्यारा भी आहिनि बुखारा भी आहिनि। 8 भाइर पाण सां गॾु वठी आया, भाई टा जा 100 मासा त मारो पाण सां गॾु वठी आया। 72 ॼणनि जो साथ करबला जे मैदान में वठी आया। हिकिड़ो हिकिड़ो अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदा वञनि पिया। ओ जेके भाइर जेल जा संदरा आहिनि उहे भी कुर्बान थींदा वञनि पिया। आख़िर जेको अलम मुबारक खणण वारो भाउ आहे उहो भी शहीद थी पियो वञे, पाण जेड़ा पुट भी शहीद थींदा वञनि पिया, भाइटा भी शहीद थींदा वञनि पिया। पछाड़ी पंहिंजे मासूम बचड़े के भी हथ ते खणी करबला जे मैदान में आया। ओ मुझा रब करीम आई हुसैन जी कमाई तुझी दरबार में आहे। मौला हुसैन अली मकाम जो मंजर ही मलाइका दिसी रहा हुआ, आसमान दिसी रहो आ, धरती दिसी रही आ, जबल दिसी रहा है, पखी पुखण रोई रहा है। हसन मीर हुसैन लाए यारो नोट लटोलन कर माढ़ो झंग बिरू उभ में मलकल पखन पान पतोड़ियो त लजा हो तबजल अल्लाह शहजादल तो सोभोटिए सजादल।
मलाइक यो मंजर सजो दिसी रहा है। मौला हुसैन अली मकाम रजी अल्लाह ताला अन्हु जल सजो साथ अल्लाह जे नाले ते कुर्बान पियो कराए। ओ जदा हुसैन अली मकाम अकेला बनी बचाहिल, नेज़ो हथ में आ तलवार हथ में आ ढाल हमाल करे खैया थल, पग मुबारक मदीने वाले घोट दी मथे ते पातला है। घोड़े जे मथा सवार थी करे यजीदन जे लश्कर जे सामू बीठा पर मौला हुसैन अली मकाम पंजी हुज्जत के कायम फरमाइंदे बुलंद आवाज सा इरशाद फरमायो आहे केर जेको हुसैन जे तरफ खां जे दिफा करे। अज मुझे सुने नाने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे डोटरे जो दिफा करे। अज सच्चे दीन जे दिफा करन जे लाए केर हुजे त मदद जे ला निकरी अचे। बार बार जडा सद कयां काडा जवाब न पियो अचे। ओ जतो कनन ते आवाज आयो त लपे किया अबता। ओ बाबा मां हाजिर आया, बाबा मां हाजिर आया, बाबा मां पुतो माए, बाबा मां पहुंची बिस पैदे जो लवणो हणी करे जो दिसे सदन फर्जंद दिल बंद इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार खीमे जे दरवाजे ते बीठो आ। नेज़ो मुबारक हथ में आ, पुफी साइण जी चंबी चेल में लगी पई आहे। लेकिन शहजादो चवे पियो त बाबा मां हाजिर आया, बाबा मां हाजिर आया। मौला हुसैन अली मकाम घोड़े के पोइते डोड़ायो, जल्दी वजी खीमे जे दरवाजे ते पहुंची करे हेठ लही पया। बच्चा कादे वजी रहियो आ, केड़ू लपे को पढ़ी रहियो आ। मानू त लपे कतना पढ़ंदो आ जडा एहराम हज जो बधंदो आ। बाबा मां भी शहादत जो एहराम बधी करे तुजी दरबार में लपे को पढ़ंदो है अची रहियो आ। हाय 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 ओ मुझा बचड़ा अया तुझी जिंदगी आहे। हुसैनी सादात तो मजा हलण वारा है। जे तू भी मैदान में लही आए ऐं शहीद थी वये पो हैदर करार जे हुसैनी सादात जो नस्ल ही खत्म थी वीदो। क़यामत ताईं हुसैनी जो हुसैनी सादात जो नस्ल हलण वारो आ। बाबा मां ॾिसी रहियो आहियां त तुंहिंजे पुश्त मंझां ये मुंहिंजा बचड़ा हलंदा। पुट अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह। जीअं इएं जो जवाब ॾिनो वियो त शहज़ादे रोई ॾिनो, पंहिंजो पाण खे पोइते उछलायो त बाबा हाणे जेल भॼी पई। बाबा हलण जी उम्मीद हाणे कोन थो सारिया। साईं बा फरमाए त बच्चा सब्र कर, सब्र असांजो कमारो न। बिटाई सरकार सही तर्जमानी फरमाई त मकी रो मकी रड़ तू, मकी हंजो हार चढ़ा अचन ॾींहड़ा तेरा वेही घार छो त दुखन पुठियां सुखड़ा सिखा थियन संखार। इन्न मअल उस्र युस्रन परोड़ जे पचार सती सत संभार त लथई लोह लतीफ चवे। एजू वजू आजमाइश पियो अचन पियो मुझा दोस्तों। हजरत इमाम अली मकाम अकेला ओ जदा यजीदन के ललकारे रयाइन यजीदी हैरान थी वयाइन। कंहिंजे घर में हिकड़ो कज़ियो थींदो आ त सॼो घर ई अकुल विञाए वेही रहंदो आहे। मोहल्लो सॼो परेशान थी वेंदो आहे, कोट सॼो परेशान थी वेंदो आ, क़ौम सॼी ग़म ऐं परेशान जे आलम में हूंदी आहे। हुसैन अली मकाम जी बहादुरी खे त ॾिसो, ही 72 ॼणनि जा लाश साम्हूं पया
आहिन शहजादन भाईरनी भाईटरनी भाणे जंजे जिस्मन के पंजे कुलन ते खड़ी करे सुमारियो अथल सजो कुटुंब शहीद थी वयो आ घर खाली थी दो बने पियो सजो मुल्क परेशान लगो पयो आ लेकिन हुसैन अली मकाम जे पेशानी में अया बल्लई नजर कोन थो अचे अया कावड़ी नजर कान थी अचे अया परेशानी जाहिरी काने का पो भी तलवार हथ में खड़ी करे बड़ी कुशादी पेशानी साण दुश्मन जे सामू दिलेरी साण दहकाइण जे लाइ अची वया हिल बेटे घोट से फरमायो यो हुसैन का जवाब न पूछो मां तो जवाब जात चाहे बेटे सरकार से फरमायो त सख्ती शहादत जी सुन शादी जोड़ी है अज असा जला शादी जोड़ी अज पंजे मालिक जल जलालू सा मुलाकात जो टाइम अची वयो आहे बेटे सरकार से फरमाए त सख्ती शहादत जी सुन शादी जोड़ी है जरूर ना है यजीद के सोरोईनी है मोहब्बत उठो मी है अली जी औलाद ते ये मोहब्बत जो मी हो जको मुश्किल कुशा जे शहजादन ते वसी रयो हो मानुन तीर दिठा तलवारों निठो पर रब करीम जल जलालू जे तरफ का आजमाइश भी हुई इम्तिहान भी हुआ पर हुन यार जे तरफ जको कुछ अचे पियो तने के मोहब्बत ही प्यार ही समझो मलाइकन के उते भी खबर पवे तो इंसान जे पैदाश जो मकसद छा हो हुसैन साबित करे दिखारियो मकसद खिलकत इंसान चाहे रब फरमाते इन्नी अअलमु मा ला तअलमून जेका मुखे खबर आसो तमा कुछ सुधई काने का इश्क छाके चयो वींदो आ रब सा मोहब्बत छाके चयो वींदो आ मौला हुसैन अली मकाम साबित करे दिखारियो खुद मुजा दोस्तो खुद हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम साबित करे दिखारियो जदा धरती ते आया जमीन ते आया 300 साल रोईंदा रहा रब करीम दी मोहब्बत में अल्लाह जे इश्क में रोईंदा रहा इतरे कदर रोइन जो आदम अलैहिस्सलाम जे अखिन वारे कोढ़ा जे के वेहल जमीन ते बांदारन पखी पुखण अचे पानी पियल कल फुटी वने उते वण फुटी वींदा हुआ एतरे कदर आदम अलैहिस्सलाम रोईंदा हुआ पर मुंजा दोस्तो अजब जी गाला अल्लाह ताला खिलाफत जो ताज भी पाराए वलकद करमना बनी आदम जी चादर भी अता फरमाए अहसन तकवीम जो दाज भी अता फरमाए मलाइकन का सजदा भी कराए पियो पंजो नाइब भी करे पियो वरी पंजे प्यारन के एजू बजो तकलीफू भी देई रहो आहे बेटे सरकार से रहमतुल्लाह ताला ले जन जो जवाब दिनवा तक कर रखी सुई मानुन के केड़ी खबर पवे हा ससी जी सूरत में सोहनी जी सूरत में बिटाई सरकार से रहमतुल्लाह तआला बुधायो त सोहनियो तो दुनिया जे अंदर नाले वारी खोड़ हो जो पर बिहार वारी सोहनी किए मशहूर थी जदा उतराह में भी घिड़े बिटाई सरकार से रहमतुल्लाह तआला जल सोहनी जी सूरत में हकीकी इश्क हकीकी इंसान के बयान करे रहा है सही पे फरमाए तकर रखी सुई जय सीर न घिड़े सुहनी हित हयाती दीहड़ा हडही का न हुई हुंजी हयाती जदी तो होई पूरा हुआ पलंगन ते भी मरणो डॉक्टर वट भी मरणो पर भलो इहो बात यार जे रस्ते में सिर देई वठे बेटे सरकार से रहमतुल्लाह तआला ले फरमायो तकर रखी सुई जे सीर न घिड़े सुहनी हित हयाती दीहड़ा हडही ता न हुई
हित हयाती दीहड़ा हडई तान हुई हूंद बमुद्द मुई पर बुढ़िया जा बीना थिया मरे तो होई बहा पर जना बुढ़ी बुइया त बुढ़िया जा पीड़ा थी वया मौला हुसैन जो हुई शान वडो हो पर जना सख्ती शहादत जी शान रब जी दरबार में वियो त अज ताई हुसैन जी मोहब्बत मोमिनन जे दिलन जे अंदर कायम आहे जडा भी नालो हुसैन जो वरतो वने आशिकन जो अखियूं ट्रिमी पवंदियूं आहिन मुंजा दोस्तो ही आहे हजरत इंसान जेके रब करीम पंहिंजे लाइ पैदा कयो मोहब्बत लाइ पैदा कयो इश्क जे लाइ पैदा कयो जे इंसान सही थियण चाहियूं था त पोइ पंहिंजे अल्लाह साण प्यार कयो पंहिंजे रब साण मोहब्बत कयो इंसाननि साण प्यार कयो इहो ई असांजे पैदाइश जो मक़सद आहे अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे पंहिंजे मक़सद हयात जे अंदर कामयाबी कामरानी नसीब फरमाए आमीन तो दोस्तो जिन भी खिदमत कई उन्हनि जी खिदमत अल्लाह ताला कबूल फरमाए जेके भी आया सभिनि जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।